अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, तव्हांखे जी ख़बर आहे त SPSC SST जो शेड्यूल अनाउंस कयो आहे ऐं अॼु जेको पंहिंजो क्लास आहे उहो जनरल कैटेगरी जे हवाले सां आहे ऐं जनरल कैटेगरी में जेको सिंधी जो पोर्शन आहे उन में असां स्टार्ट कयूं था। ऐं पहिरीं जेको पाण आहे सिंधी ग्रामर जी तरफ़ अचूं था। सिंधी ग्रामर जो तव्हां शबाना नवाज़ ऑफिशियल प्लेलिस्ट में वेंदो त तव्हांखे 30+ जेके आहिनि ऐं उहे सिंधी ग्रामर जा क्लासिस रखियल आहिनि ऐं जेके IB PST GST में सिंधी जा जेके बि पेपर हुया ऐं 5 to 15 में बि असां सर जहांगीर ऐं मूं उहे सभई पेपर बि हल कया आहिनि। उनजी बि प्लेलिस्ट आहे। उन ई हवाले सां ही कुझु ॿिया सुवाल जवाब आहिनि, सिंधी ग्रामर जा सुवाल जवाब बि आहिनि ऐं MCQs बि आहिनि। उहे उनजी क्लास आहे अॼु जो ऐं तव्हांखे कुझु बि सम्झ में न अचे त तव्हां सुवाल बि करे सघो था। अचूं था सुवाल जी तरफ़। उन ई किनाया खे छा चइबो आहे जंहिंमें सभु सिन्फ़ूं गॾिजी हिकु मौसूफ़ सां मख़सूस हुजनि। उनखे चइबो आहे, सही जवाबु उनजो आहे त किनायाए बईद। उनखां पोइ असां ॿियो नंबर सुवालु आहे त अहिड़नि लफ़्ज़नि या अखरनि खे छा चइबो आहे जेकी तशबीह लाइ इस्तेमालु थियनि त उनखे हुरूफ़ तशबीह चइबो आहे। तव्हांखे ख़बर आहे त जीअं मिसाल त रिदा गुल जहिड़ी आहे या रिदा चंड जहिड़ी सुहिणी आहे त उनखे असां चवंदासीं तशबीह। ऐं रिदा त बिल्कुलु चंड आहे त उनखे असां चवंदासीं इस्तारो। मतिलबु कंहिं हिकु शइ जी ॿिए शइ सां मुशाबत कंपेरिज़म भेट खे असां तशबीह चवंदा आहियूं ऐं एज़ इट एज़ उन जहिड़ो खे असां इस्तारो चवंदा आहियूं। इस्तारो मतिलबु उधारो वठणु। वरदान शींहं जहिड़ो बहादुर आहे त इहा तशबीह थी ऐं वरदान त शींहं आहे या त उहो इस्तारो थियो। ठीकु आहे, इहो फ़र्क़ु आहे तशबीह ऐं इस्तारो में। उनखां पोइ असां नेक्स्ट आहे त उहो लफ़्ज़ जेको सॾु करण जे कमु अचे या मंझाइसि दिलि जी का कैफ़ियत जीअं ख़ुशी अरमान कावड़ ॾुकार या सॾु निकिरण जी माना निकिरे त उनखे छा चइबो आहे। हीअ हिकु डेफिनेशन आहे जेके ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ आहिनि। उन्हनि मां त इनजो सही जवाबु आहे निदा। मूं तव्हांखे ॿुधायो जीअं इस्म माना नालो, ज़मीर माना बदिरां या एवज़, फ़इल माना कमु। ठीकु आहे, त ईअं निदा माना सॾु। ऐं तव्हांखे IB PST GST जी टेस्ट ॾिनी हूंदी त तव्हांखे हुन में यादि हुयो त उनजा जेके सुवाल जेको जुमिलो ईंदो हो तमामु इंट्रस्टिंग हूंदो हो ऐं केर बि सम्झी न पियो सघे त ओ आसिफ़ हेॾां अचु त हिन में कहिड़ो आहे। ठीकु आहे, त फ़इल आहे या हरफ़ निदा आहे या छा, या ओ आसिफ़ हेॾां अचु मानी खणी वञु। त असां सम्झूं पिया त इन में कंहिं बि ग़म ख़ुशी या का बि एक्सप्रेशन न आहे त शायदि असां कॾहिं फ़इल पिया कयूं कॾहिं सिफ़त पिया कयूं पर असां हुन मां सॾ जी माना न पिया वठूं। त के अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जंहिं मां सॾु निकिरण जी माना निकिरे त उनखे बि असां हरफ़ निदा चवंदासीं। उनखां पोइ असां नेक्स्ट आहे त अहिड़ा लफ़्ज़ जेके उन्हनि माण्हुनि लाइ जेके ॻाल्हाइजनि उन्हनि माण्हुनि लाइ ॻाल्हाइजनि जेके उन वक़्तु उते मौजूदु न हुजनि त उनखे छा ज़मीर ग़ाइब। ज़मीर जा 8 क़िस्म मूं तव्हांखे पढ़ाया। ज़मीर ग़ाइब, ज़मीर मुतकलम, ज़मीर इस्तफ़ाम, ज़मीर मौजूद। ठीकु आहे, त अहिड़े टाइप हीअ जेको आहे त अहिड़ो जेको माण्हू ते मौजूदु न हुजे त उनखे असां ज़मीर ग़ाइब चवंदासीं। उनखां पोइ असां नेक्स्ट क्वेश्चन आहे त अहिड़ा फ़इल जिन जो लाॻापो पंहिंजे फ़ाइल सां हुजे ऐं उन जो असरु कंहिं ॿिए ते न पवे त उनखे छा चइबो, त उनखे चइबो आहे फ़इल लाज़मी। फ़इल लाज़मी। ठीकु आहे, उनखां पोइ वरी फ़इल ते था अचूं त अहिड़ो फ़इल जेको ॾेखारे त को कमु करिणो आहे इन फ्यूचर, को कमु लाज़मी करिणो आहे त उनखे छा चइबो, अमर इस्तक़बाल। ठीकु आहे, ऐं हाणे अच्छा हिकु ॿी ॻाल्हि त मूं तव्हांखे ग्रामर या पार्ट्स ऑफ स्पीच या उनजो कुझु सवाल जवाब एग्ज़ाम्पल काफ़ी पढ़ाया आहिनि ऐं असांखे न जेके सिंधीअ में ज़मान पढ़ण जे लाइ बि काफ़ी चयो वेंदो त मैडम तव्हां टेंसिस पढ़ायोसि। इनशाला हिन ई सिलसिले में असां सिंधीअ जा टेंसिस बि स्टार्ट कंदासीं। उनखां पोइ आहे त सिंधी ॿोली में अदद केतिरनि हिसनि में विरहायल आहे, अदद केतिरनि क़िस्मनि जा थींदा आहिनि त उनजो सही जवाबु आहे 2। सिंधी ॿोली में अदद 2 क़िस्मनि जा थींदा आहिनि। काफ़ियो जी लुग़वी माना छा आहे, काफ़ियो जी लुग़वी माना आहे पुठियां हलणु। ऐं काफ़ियो ऐं रदीफ़ मूं तव्हांखे सम्झो आयो हुयो त काफ़ियो उहो हम आवाज़ लफ़्ज़ जंहिंजो हर उहो शाइरीअ में हर उहो लफ़्ज़ जेको हम आवाज़ हुजे पर उनजी माना अलॻि अलॻि निकिरे त उनखे असां
काफ़ियो चवंदा आहियूं। जीअं सूंहं तुंहिंजी संगीत जहिड़ी आहे, गुफ़्तगू लोक गीत जहिड़ी आहे। उस्ताद बुख़ारी जो इलाही मशहूरु शाइरी आहे त संगीत ऐं गीत इहो काफ़ियो आहे, ऐं जहिड़ी आहे जेको बार बार दुहिराइण वारो साॻियो लफ़्ज़, उनखे असां रदीफ़ चवंदा आहियूं। उनखां पोइ आहे त सिंधी ॿोलीअ जी जोड़जक याने सिट्रा में ग्रामर मूजिबि ॻाल्हाइण जा कुल केतिरा क़िस्म आहिनि। सभिनी खे ख़बर आहे 8, देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच, इंग्लिश में बि सिंधीअ में। पर हिकु ॿियो बि सुवालु ईंदो आहे अक्सर, त सिंधी ॿोलीअ खे या सिंधी ग्रामर खे सिंधीअ में छा चइबो आहे, त उनखे असां व्याकरण, ग्रामर खे सिंधीअ में असां सिंधी व्याकरण चवंदा आहियूं। उनखां पोइ आहे त फ़इल जी हालत जेका ॾेखारे त हिक खां वधीक माण्हुनि खे पोइ कमु करण जो हुकुम मिलियल आहे, उनखे छा चइबो आहे। त हुनजो सही जवाबु आहे अमर इस्तक़बाल जमा। ठीकु आहे। हाणे हिकिड़ो हुयो अॻु में त फ़इल जहिड़ी हालत जेको ॾेखारे त हिकिड़ो कमु कयो वेंदो, उहो अमर इस्तक़बाल हो। पर हिक खां वधीक माण्हुनि खे कमु करण जो हुकुम मिलियल आहे त अमर इस्तक़बाल जमा। उनखां पोइ आहे त उहो फ़इल जेको ॾेखारे त फ़इल वारो कमु फ़ाइल ईंदड़ वक़्त में कंदो, उन फ़इल जो छा ज़मान थींदो। इट्स वेरी सिंपल, मुस्तक़बिल, फ्यूचर टेंस। ठीकु आहे। ऐं उनखां पोइ आहे त अहिड़ो ज़मान जेको अकेलो हुजे ऐं अकेली माना ॾेखारे, जंहिंमें को ज़मान वक़्तु वग़ैरह समायल न हुजे, त उनखे छा चइबो आहे, इस्म। सिंपल, वेरी सिंपल, नाउन। जुमिले में उहो लफ़्ज़ जेको वक़्तु वग़ैरह ॾेखारे, उनखे छा चइबो आहे। मिसाल हींअर, हाणी, हर हर, अचु, कॾहिं, काल्ह वग़ैरह। त ज़रफ़ ज़मान उनखे चइबो आहे। ठीकु आहे। ऐं हूअं बि जेका असांजी ज़रफ़ जी डेफिनेशन हूंदी आहे, उन में बि एग्ज़ाम्पल कुझु इहे ई हूंदा आहिनि जेके हिते ॿुधाया विया आहिनि, त उनखे असां ज़रफ़ ज़मान चवंदा आहियूं। की माण्हुनि, जानवरनि, जायुनि ऐं किन शयुनि जा नाला हुजनि, से छा चवराइबा आहिनि, इस्म ख़ासि। ठीकु। माज़ीअ जा केतिरा क़िस्म आहिनि, त हुनजो सही जवाबु आहे त ज़मान माज़ीअ जा 7 क़िस्म आहिनि। हालांकि इंग्लिश में असांखे जेको हर ज़मान जा 4 क़िस्म आहिनि, जीअं प्रेज़ेंट टेंस, प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस, प्रेज़ेंट परफेक्ट टेंस एंड प्रेज़ेंट परफेक्ट टेंस। ईअं पास्ट जो बि आहे, मुस्तक़बिल बि आहे, पर सिंधीअ में 7 क़िस्म आहिनि माज़ीअ जा। ऐं वरी मुस्तक़बिल जा केतिरा आहिनि, हाल जा केतिरा आहिनि, उहे बि इनशाला जॾहिं असां ईंदासीं ऐं टेंसिस ते ऐं ज़माननि ते त पढ़ंदासीं। उहो फ़इल जेको ॾेखारे त फ़ाइल को कमु ईंदड़ वक़्त में कंदो, उन फ़इल जो कंदो, त उन फ़इल जो ज़मान छा थींदो, मुस्तक़बिल। उनखां पोइ अहिड़ा लफ़्ज़ जेकी ॻाल्हाइण वक़्तु पंहिंजे बदिरां कमु अचे, जीअं मूंसां, असीं, असां, उनखे कलम। ज़मीर मुतकलम मूं तव्हांखे पढ़ायो, मुतकलम मतिलबु हम कलाम थियनि, पाण सां हम कलाम थियनि, पंहिंजे बारे में जेका ॻाल्हि थिए। हूअं बि तव्हांखे ज़मीर जे क़िस्म जी ख़बर आहे न, त आउं, असीं, हिन, हुन, उहे, मूं सां, असीं, तव्हां, तूं, जीअं ही, शी, इट, देवर, आई, यू, त उहे ज़मीर आहे। पर हिते वरी जेको ॻाल्हाइण वारो पंहिंजे लाइ इस्तेमालु करे, त उनखे ज़मीर मुतकलम चइबो आहे। उनखां पोइ बि लफ़्ज़ जे तह ताईं पहुची संदसि बुण बुनियाद खे जाचण खे छा चइबो आहे, उनजो जेको आहे उनखे असां चवंदा आहियूं इश्तिक़ाक़। कंहिं बि लफ़्ज़ जे तह ताईं पहुची संदसि बुण बुनियाद खे जाचणु, उनखे इश्तिक़ाक़ चइबो आहे। इश्तिक़ाक़ जी माना चीर फाड़ करणु या चीरणु फाड़णु। मूं तव्हांखे इश्तिक़ाक़ बि पढ़ाया आहिनि, इस्तिलाह बि पढ़ाया आहिनि, उनजा बि क्लासिस रखियल आहिनि। यकीननि जेके शुरू खां वठी शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल आहिनि, उनजे नज़र मां ई क्लासिस गुज़रिया हूंदा। उनखां पोइ आहे त अहिड़ा इस्म जंहिंजे पछाड़ीअ में णूण अचे, उनखे छा चइबो आहे, उनखे इस्म मुसदर चइबो आहे। सिफ़त जा कुल केतिरा क़िस्म आहिनि, सिफ़त जा कुल 6 क़िस्म आहिनि। इस्म जा केतिरा क़िस्म आहिनि, 4, ज़मीर जा 8, फ़इल जा घणा आहिनि, ऐं सिफ़त जा केतिरा आहिनि, ऐं ज़रफ़ जा केतिरा आहिनि। इहे सभु जेके मुंहिंजा ग्रामर जी क्लासिस रखियल आहिनि, उन में मां तव्हांखे पढ़ाए चुकी आहियां। उनखां पोइ आहे त फ़इल जी उहा हालत जेका ॾेखारे त फ़इल वारो हिकु कमु पूरो थी वियो ऐं ॿियो शुरू थी रहियो आहे, त उनखे छा चइबो आहे, त उनखे चइबो आहे ज़मान हाल मातूफ़ी। यकीननि जंहिंजा सिंधीअ जा ज़मान न पढ़ियल आहिनि, उन लाइ ही लफ़्ज़ बिल्कुलु नवां हूंदा। ईअं ई जीअं IBA सिंधीअ जी जेको सैम्पल पेपर ॾिनो हुयो, ऐं तव्हां सभिनी लाइ इहे नवां हुया लफ़्ज़, ग्रामर, सवाल जवाब,
ईअं ई ज़माना बि तव्हांजे लाइ नवां हूंदा ऐं इंशाल्लाह असां तमामु जल्द उहे बि तव्हांखे पढ़ाईंदासीं। उन खां पोइ वरी आहे त फ़इल जी उहा हालति जेका ॾेखारे त फ़इल वारो कमु थोरो वक़्तु अॻु ख़तमु थियो आहे, थोरो वक़्तु अॻु ख़तमु थियो आहे, त उनखे छा चइबो, त उनखे ज़मान माज़ी क़रीब चइबो आहे। सो ही हुयो अॼु जो क्लास जेको हिते ख़तमु थियो, ऐं हीअ क्लास तव्हांखे कीअं लॻो इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा ऐं चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब ज़रूरु कंदा। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा, पंहिंजो ख़्यालु रखंदा। सिंध सलामत, साथ सलामत।